बिरासिटी मां ख़बर ईंदा बिरासिटी जे रोड़ी केनाल ते 25 खां वधीक ॻोठाणनि जो मुस्लिम लीग नून अॻवान शकील खान जलबानी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे 2 कलाकनि ताईं धरणो बाअसर वॾेरो बरसाती पाणी असांजे ॻोठनि में दाख़िल कराए रहियो आहे। नोटिस वरितो वञे। ॻोठाणनि जो बिरा रोड लिंक रोड बंदि करे रोड़ी केनाल ते धरणो हणी 2 कलाकनि ताईं रोड ब्लॉक करे छॾियो। ॻोठ मोहम्मद खान नाइच, ॻोठ गोलो नाइच, ॻोठ मंगो समेत ॿियनि ॻोठनि जे ॻोठाणनि शफ़ी मोहम्मद, आसिफ खरल, मज़हर खरल, अली शेर बिरोई ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त असांजा ॻोठ हिन महिल 5 खां 6 फुट ताईं पाणी में आहिनि, जॾहिं त मथां खां वधीक पाणी अची रहियो आहे। पाणी जे प्रेशर सबबु असांजे ॻोठनि जे अॻियां ठहियल बाफ़ो टुटी पियो आहे, जंहिं करे बरसाती पाणी अॻिते वञी रहियो आहे। पर इलाइक़े जा बाअसर नून लीग अॻवान शकील खान जलबानी ऐं नादिर खान जलबानी पंहिंजी ज़रई ज़मीन ऐं बाग़ बचाइण लाइ इन बाफ़े खे बंदि करण जी कोशिश करे रहिया आहिनि, जंहिं सबबु असांजा हज़ारी माण्हू बरसाती पाणी में ॿुॾी रहिया आहिनि। हिननि डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर बाअसरनि ख़िलाफ़ नोटिस वठी असांजे घरनि खे ॿुॾण खां बचायो वञे, जॾहिं त यूसी दाली जे चूंडियल चेयरमैन बहादुर खान नाइच जे यकीन दयानी ते ॻोठाणनि 2 कलाकनि बाद धरणो ख़त्म कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।